जी नाज़रीन, वगण खां हिते हिकिड़ी ख़बर शामिल कजे थी त वगण में JWC पारां प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें सियासी, समाजी, सिविल सोसाइटी जे अॻुवाननि अब्दुल कादिर चांडियो, अज़ीज़ ख़ासकेली, लाला हफ़ीज़ पठान, अयाज़ चांडियो, मुमताज़ वगण, दिलबर जतोई, ज़ीशान अली कलोड़ो, रईसाहिब ख़ान टोटाणी, मोहम्मद बख्श ख़ासकेली, बख्शल ख़ान ख़ासकेली, ज़ुबैर अहमद तुंजो, कामरान ख़ान तुंजो, एजाज़ चोलियाणी, साजिद बलोच, नादर भंड, अब्दुल कुदूस वाऊचो, जहांगीर अली अब्बासी, अनीस ख़ासकेली ऐं ॿियनि इलाइक़े वासियुनि शहरनि वॾे अंग में शिरकत कई। हिन प्रोग्राम जा महिमान ख़ासि JWC जे मरकज़ी अॻुवान ज़फ़र अली अबड़ो ऐं दुर मोहम्मद ॿोड़ो ख़ुशीस तौरु शिरकत कई। कोठायल प्रोग्राम खे ख़िताब कंदे अॻुवाननि रईस मुनवर अली मुगेरी, ज़फ़र अली अबड़ो, दुर मोहम्मद ॿोड़ो, कामरेड ग़ुलाम हुसैन मुगेरी, मुख़्तार अली पंवर, मौलवी गुल मोहम्मद इनकलाबी, यार मोहम्मद मुगेरी, हाफ़िज़ मशूक अली सूमरो, अब्दुल सत्तार ट्रगड़, गुलाब वगण, मैडम आसिया सूमरो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त हीअ तनज़ीम मज़लूम तबिके जी नुमाइंदगी करण लाइ ठाही वई आहे, जंहिंमें सिविल सोसाइटी, सहाफ़ी, वकील, अदीब, दानिश्वर, लेखक ऐं सियासी समाजी जमातूं शामिल आहिनि। हिन प्रोग्राम करण जो मक़सदु सुजाॻी पैदा करणु आहे त असीं मज़लूम बेपहच माण्हुनि जो आवाज़ु बणिजी आला ऐवाननि ताईं पहुचाए उन्हनि खे इंसाफ़ ॾियारियूं, जेको हिन वक़्तु समूरी सिंध में भरपूर नमूने कमु करे रहियो आहे। असीं सभु गॾिजी हम आवाज़ बणिजी हिक ॿिए जी मदद करे सघूं था। हिन मौजूदा वक़्त में असां सभिनी जी अहम ज़रूरत हुई, जंहिं लाइ हीअ तनज़ीम JWC हिक ई उमेद तौरु साम्हूं आई आहे। हिन मुनाज़िम तनज़ीम जे प्लेटफार्म तां हर हिकु पंहिंजनि मारूअड़नि जे हक़नि लाइ जदोजहद करे सघे थो। करे या तो वॾेरे हथां कुटिजे थो या उन सां कंहिं न कंहिं हवाले सां ज़ुल्म थिए थो, पर उन जी दादरसी नथी थिए। इन जे करे नथी थिए जो असांजो जेको गॾियल ऐं मज़बूत आवाज़ु हुजणु खपे उहो न आहे। मसाले जेकॾहिं उस्तादु आहे उहो अलॻि पंहिंजे लेखे जदोजहद करे थो, जेकॾहिं वकील साहिबु आहे त उहो पंहिंजी तंज़ीम में शुरू खां जदोजहद करे थो, सहाफ़ी आहे पंहिंजे कलम में ज़रिए लिखे था थो, पर उन्हनि सभिनी शयुनि जे बावजूदि बि तव्हां ॾिसो था त असां वटि हिते ज़ुल्म, ज़्यादती ऐं नाइंसाफ़ी उहा तमामु रोज़ बरोज़ वधंदी